तकरार ड्रामे दोस्तों तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे छा थींदो। तव्हांखे कल्ह एपिसोड में ॿुधायो त बख़्त पंहिंजे चाचे खे मराईंदो, ईअं ई थियो। ऐं मां इहो ॿुधायो त राणी खे मीर पंहिंजी चालाकी सां वठी वेंदो। हाणे दोस्तों इहा गेम जेको आहे बख़्त जेको कमु कयो आहे, लेकिन भावल खे ॻोठ वारा बचाए वठंदा, लेकिन भावल खे पक पइजी वई त बख़्त मूंसां गद्दार आहे। ऐं बख़्त वरी पंहिंजी बचपान खे बचाइण जे लाइ चवंदो इहो नवाब खान तोखे मरायो आहे, मां जेको आहे ईअं कयो हूअं कयो, यानी शक पइजी वेंदो भावल खान खे। पोइ बि दोस्तों बख़्त पाण खे बचाइण जे लाइ सफ़ाई पेश कंदो ऐं उते पुॼंदो, चाचे खे इलाजु करण जे लाइ कुझु न कुझु कोशिशि कंदो। लेकिन मीर वठी सिधो सियाल वटि राणी खे छॾींदो। ऐं बख़्त जॾहिं भावल ठीकु थी पोइ उते वेंदो, जेको ख़्यालु ॾिसंदो त मां मीर ऐं जेको आहे राणी खे मारे छॾियां। ख़्याल में उनखे सम्झाईंदो सिजावल खान तूं छा थो करें। पोइ भावल सम्झी वेंदो त वाक़ई ही मूंखे सच चवनि था। ऐं राणी खे सिजावल चवंदो मूं बि मारियो, लेकिन मां पछतायां थो, तूं इहो कमु न कर। अहिड़े हिसाब सां जेको अछा कारा सभु साम्हूं अची वेंदा। ऐं दोस्तों जेको आहे हाणे गेम खुली वेंदी। हाणे बख़्शियल ऐं बख़्त जे लाइ सम्झो तव्हां ख़ैरु न आहे। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त इहे ज़ाहिर करूं पिया हाणे पादर खाईंदा ऐं नवाब खान बि अंदरूनी तौरु इनखे साथ ॾींदो, सरेआम साथ हिननि जो न ॾींदो।